मा असाब मिन मुसीबतिन फिल अर्ज़ि वला फी अनफुसिकुम इल्ला फी किताबिन कबुल नबरा इन्ना ज़ालिका अलल्लाहि यसीर लिकई ला तसऊ वला मा फातकुम वला तफरहू बिमा आताकुम वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल मुख्तालिन फखूर अल्लज़ीन यबखलून व यअमुरून अन्नास बिलबुख्ल वमन यतवल्ला फ़इन्नल्लाह हुवल गनियुल हमीद। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीद। फरमाए मा असाब मिन मुसीबतिन फिल अर्ज़ि वला फी अनफुसिकुम। रब फरमायो जेका भी तव्हां खे तकलीफ़ ऐं मुसीबत पहुचे थी फिल अर्ज़ि ज़मीन में वला फी अनफुसिकुम या तव्हांजे खुद जाननि ऐं जिंदुनि में। मुसीबत ब क़िस्म, हिकिड़ी मुसीबत आम भी मुसीबत ख़ास, एक इनफरादी मुसीबत दो इज्तिमाई मुसीबत। ये मुल्क में चोरी वधी वई, धाड़ा वधी विया, बदअमनी वधी वई, महांगाई वधी वई, या ही कोरोना वारी मुसीबत या आम मुसीबत आ बेनमाज़नि जे लाइ बि मुसीबत, नमाज़नि जे लाइ बि मुसीबत, बेदीननि जे लाइ त मुसीबत पर दीनदारनि जे लाइ बि मुसीबत, जाहिलनि जे लाइ बि मुसीबत, आलिमनि जे लाइ बि मुसीबत, काफ़िरनि जे लाइ त मुसीबत पर मुसलमाननि जे लाइ बि मुसीबत। बाबा इन वक्त हर को परेशान आहे या या आम मुसीबत। ॿी वरी मुसीबत ख़ास, जीअं को कैंसर जो मरीज़, को दिल जो मरीज़, कंहिंजा गुर्दा ख़तम, कंहिंजो चेहरो ख़तम, सभु घर जा भाती निंड में सुता पिया आहिनि, ही वीचारो अकेलो सॼी राति पियो फतके। या मुसीबत ख़ास। फरमाई मा असाब मिन मुसीबतिन फिल अर्ज़ वला फी अनफुसिकुम
जेका भी तव्हां खे तकलीफ़ ऐं मुसीबत पहुचे थी, आम या ख़ास, इनफरादी या इज्तिमाई, इल्ला फी किताबिम मिन क़ब्ल अन नब्रहा। रब फरमायो इन दुनिया जे पैदा करण खां अॻु में असां लिखी छॾी। बस तव्हां त पैदा कोन थिया हो, पर ही ज़मीन ऐं आसमान भी वजूद में कोन हा। उन वक़्त में रब फरमायो मां लिखी छॾियो त मौली जोगी खे हीअ परेशानी थींदी, आजिज़ अब्दुल्ला जे मथां हीअ मुसीबत ईंदी, कारी नियाज़ मोहम्मद साहब खे हीअ तकलीफ़ थींदी। इन्न ज़ालिक अलल्लाहि यसीर। रब फरमाया ॻाल्हि अल्लाह ते आसान अथव, छो त अल्लाह ताला बाने जे माज़ी हाल मुस्तक़बिल खे ॼाणे थो। क़यामत ताईं जेको थियणो आहे हुनजो बि अल्लाह खे पतो आहे या न? हर शइ जी रब खे ख़बर आहे। ये शाह साहब चयो कलम खां काॾे वञा, अंगु लिखियल अगला। ख़ुदि असां सिंधी जे मुहावरे में चवंदा आहियूं बाबा लिखे जो प्यालो ॾियूं, चवंदा हो की न? इहा शइ लिखियल हुई। एतिरो थींदो आहे नेकी जे करे मुसीबत हल्की थी। छा नेकी जे करे मुसीबत? हीअ जेका कोरोना जी मुसीबत काफ़रनि जे लाइ वॾी मुसीबत। वरी जेके बेदीन आहिनि उन्हनि जे लाइ अञा वॾी आहे, बूथाड़ा ॿधी पिया था घुमनि। ऐं असां दीनदार नेक निमाज़ी, असांखे त काई परेशानी न अथव, का परेशानी। असांजो अक़ीदो आहे त मौत पंहिंजे वक़्त ते ईंदो। ऐनमा तकूनू युदरिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा। रब फरमायो लोही कोटल में हुजो, मज़बूत किलन में हुजो, शीशनि में बंदि हुजो, क़ुरान तो फरमा मौत उते बि ईंदो आहे। जॾहिं लोही कोट ऐं मज़बूत किला मौत खां असांखे बचाए नथा सघनि त इहे ॿुथाड़ा मौत खां बचाईंदा। ऐं जाइ बि मुक़ररु थियल आहे त किथे मरनि। अल्लाह से फरमायो वज़कुर फिल किताब इद्रीस इन्नहु कान सिद्दीक़न नबिया। रब फरमायो इद्रीस मुंहिंजो सच्चो नबी हो। वरफ़अनाहु मकानन अलिया। रब फरमायो असां हुनखे मथे खणायोसीं। तफ़सीर में चए थो हज़रत इद्रीस अलैहिस्सलाम जी हिकिड़े फ़रिश्ते सां थी संगत। उन फ़रिश्ते खे चई यार इज़राइल त मूंसां मिला त कचहरी कयांसि, कीअं साहु कढंदो आहे, कॾहिं ईंदो। उन फ़रिश्ते ईअं भाकुर जो विधुसि त अखि छिभ में 3 आसमान ते। उन फ़रिश्ते इज़राइल खे चयो यार मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे अलाह जो नबी हज़रत इद्रीस अलैहिस्सलाम, उनखे मां 3 आसमान ते खणी आयो आहियां, सो तोसां मिलंदो। इज़राइल चयो यार वाह जो ॻाल्हि ॿुधायई, मां पाण परेशान हुयुसि। अल्लाह जो मूंखे हुकुम हुयो त इद्रीस नबी जो तोखे 3 आसमान ते साहु कढणो आहे। टाइम पूरो थी वियो हो, मां परेशान हुयुसि त इद्रीस नबी ज़मीन ते आहे। पंहिंजी जाइ ते केॾीमहिल ईंदो जो हुनजो साहु कढां। इद्रीस अलैहिस्सलाम खे चईं कचहरी जो टाइम कोन्हे, बसि सुम्हो, तव्हांजो वक़्तु पूरो थी वियो आहे। हज़रत इद्रीस अलैहिस्सलाम जो ईअं मौत थियो
हदीस में अचे थो नबी से फरमायो इंसान जो जाए ते मौत लिखियल आहे पोइ अल्लाह ताला उन जे लाइ अहिड़ो कमु पैदा कंदो आहे का हाजत उनखे थी पवंदी आहे जो उन जाइ ते पहुचंदो उते हुनजो मौत थींदी। कुल इन्नल मौत अल्लज़ी तफ़िरून मिन्हु फ़इन्नहु मुलाक़ीकुम रब फमा केतिरो बि मौत खां भॼो पर मौत ईंदो आहे। सो बाबा डिॼो न मथां सां सम्झो त करोना जे करे मरंदासीं, मौत पंहिंजे वक़्त ते ईंदी। बाक़ी असां जेके गुनाह ॾोहा आहिनि जो रब असां ते कावड़जी पियो आहे जो काबतुल्लाह जो दर असांजे लाइ बंदि थी वियो, नबी से जे रोज़े ते वञणु कोन था ॾियनि, मदरसा बंदि करे छॾियूं पर हाणे मस्जिद में बि अचणु कोन था ॾियनि। शुक्र थियो जो तव्हां ॿाराड़ी में वेठा हो, शहर में हुजो आहे त पुलिस सभिनी खे ॿधी वञे। हाणे वञूं केॾे, मदरसे में बि न वियूं, मस्जिद में बि इजाज़त न, त वञूं केॾे। कोरोना बि एॾी होशियारु आहे जो अचे मस्जिद में थी, अचे मदरसे में थी। सुबुह जो 8 बजे खां वठी 5 बजे ताईं कान्हे, 5 बजे खां पोइ थी चवे त मां अचां थी। पुलिस लठियूं खणी बीहे थी, बाबा भॼो कोरोना थी अचेव। छा आहे अवाम खे चूतियो बनायो अथनि। वाकई जेकॾहिं अहिड़ी मुसीबत आहे, कुदरती मुसीबत आहे त पोइ कुदरत सां केरु मुक़ाबिलो कंदो? वमा यालम जुनूद रब्बिक इल्ला हू। रब फरमायो मुंहिंजो हिकिड़ो लश्कर कोन अथव, हज़ार मुंहिंजा लश्कर अथव। आसमान मुंहिंजो लश्कर, ज़मीन मुंहिंजो लश्कर, हवा मुंहिंजो लश्कर, बारिश मुंहिंजो लश्कर, माकड़ मुंहिंजो लश्कर, तूफ़ान मुंहिंजो लश्कर, किवलियूं मुंहिंजो लश्कर, माकोड़ा मुंहिंजो लश्कर, बाहि मुंहिंजो लश्कर, मच्छर मुंहिंजो लश्कर, करोना बि मुंहिंजो लश्कर अथव, मुंहिंजी फ़ौज अथव। मुंहिंजे फ़ौज खां बचणु चाहियो था त मूं ॾे अचो। हज़रत उमर साईं जे ज़माने में ॾुकर आयो, बारिश पई कान पई, जानवर त मरी विया पर माण्हू पिया मरनि। माण्हू सभु आया अम्मा आशा वटि, ओ अम्मा साईं जन खे चओ त दुआ घुरियो, उम्मत परेशान आहे। बाबा असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी हयात नबी आहे, इहो सभिनी जो अक़ीदो आहे। भले 48 मुस्लमाननि जा मुल्क आहिनि, इहो जनरल बाजो, इहो इमरू, ही बि सदर, ही वज़ीर आज़म, इहे वञनि नबी से जो रोज़े ते। अल्लाह से फरमा वलऊ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। रब फरमायो मुंहिंजा महबूब जेकॾहिं ये गुनाहगार, ये ॾोहारी जल पूरी ज़िंदगी पंहिंजे नफ़्सनि सां ज़ुल्म कयो, पूरी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारियऊं, जाऊक तो मोहम्मद मुस्तफ़ा वटि अचनि, फस्तगफिरुल्लाह पंहिंजे रब खां माफ़ी वठनि, वस्तगफर लहुमुर रसूल ओ मुंहिंजा महबूब तूं बि हिननि जी लाइ बख़्श जी दुआ घुर त लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। रब फरमा मुंहिंजो वाइदो आहे मां तौबा बि क़बूल कंदोसां त ॿिन्ही जहाननि में रहम करे छॾींदुसि। हिन वक़्त बि असांजा बुज़ुर्ग फरमाइनि था जेकॾहिं को गुनाहगार माण्हू नबी से जे रोज़े मुबारक ते, नबी से जे मज़ार मुबारक ते वञे ऐं उते वञी रब खां माफ़ी वठे ऐं नबी से खे बि चए मुंहिंजा महबूब मां तुंहिंजे दर ते आयो आहियां,
मुझे ला बख्श जी दुआ घुरता इंशाअल्लाह हिन वक्त भी अल्लाह ताला उन बाने के बख्शे छॾींदुसि। तंहिंजे करे असांजा बुज़ुर्ग फरमाइनि था त हज ते वञो उम्रे ते वञो त पहिरीं मदीने वञो ते पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठो न। बगू नबी साईं खे बि चओ असांजो नबी हयात नबी आहे। अम्मा आशा साईं जन जे मज़ार मुबारक जे मथां छत खे पटरायो जीअं आसमान ई नबी साईं जे मज़ार मुबारक जे विच में को पर्दो न हुजे। अम्मा साईं अर्ज़ु कयो मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत परेशान आहे, ॾुकर पइजी वियो आहे, जानवर त मरी विया पर माण्हू बि बुख पिया मरनि। सोना तव्हांजी उम्मत परेशान आहे, दुआ घुरो अल्लाह ताला हिन ॾुकर खे ख़तमु करे को सुकर वारो मींहुं वसाए। उलमा खां पुछी ॾिसो अम्मा आशा दुआ घुरी बसि कई उन ई वक़्त में आसमान में ककर अची विया, गोड़ सां मींहुं वसणु शुरू थी वियो, सालनि जो ॾुकर हिकिड़े लम्हे में ख़तमु थी वियो। ई ज़ालिम असांजा हुकुमरान हिननि ज़ालिमनि खे चयो हले ज़ालिमो वञो नबी साईं जे रोज़े मुबारक ते हिते छा था पिया लॉकडाउन करायो, मस्जिदनि मदरसनि खां पिया था झलियो। जेकॾहिं वाक़ई अज़ाब आहे कुदरत असांजे मथां कावड़ियल आहे, रब असांजे मथां नाराज़ आहे त वञो नबी साईं जे रोज़े मुबारक ते वञी माफ़ी वठो। नबी साईं खे अर्ज़ु कयो साईं उम्मत परेशान आहे, असांजो अक़ीदो आहे त जेकर 48 मुस्लमाननि जा मुल्कनि जा हाकिम वज़ीर ऐं जगनल नबी साईं जे रोज़े मुबारक ते वञी माफ़ी रब खां वठनि। नबी साईं खे बि अर्ज़ु कनि साईं दुआ घुरो उम्मत हीअ मुसीबत वञे, इंशाअल्लाह हिकिड़े ॾींहं में मुसीबत हली वेंदी। पर हिननि जो मक़सदु ई कोन्हे इहो। हीअ त चवंदा त अञा कुझु 5000 खनि मरीज़ वधनि, जेको बि को कुरानो बीमार थो थिए खंघी थी थिएसि उनखे खणी था वञनि, चवंदा मरंदो हुई, चवंदा बाबा हिनखे करोना आहे। जेसि ताईं हिननि ज़ालिमनि खे पैसा पूरा न मिलंदा तेसि ताईं भला हिनखे कीअं ख़बर पइजी वई आहे त 14 ॾींहंनि खां पोइ लॉकडाउन ख़तमु, 14 ॾींहंनि खां पोइ हिननि खे यकीन थी वियो आहे त इहा वायरस हली वेंदी। नंढिड़ो जरासीम आहे जेको दूरबीनी ते बि ॾिसण में कोन थो अचे। करोना जे करे माण्हू मरंदे, करोना खां वधीक बीमारियूं ॿियूं न आहिनि। शुगर इन खां वधीक ख़तरनाक बीमारी आहे, ब्लड प्रेशर इन खां वधीक ख़तरनाक बीमारी आहे, कैंसर इन खां वधीक ख़तरनाक बीमारी आहे, साई जी बीमारी इन खां वधीक ख़तरनाक आहे। करोना में त 100 में 1 मरंदो या 2 मरंदा, वधि में वधि 3 मरंदा। बाबा ही हेपाटाइटिस सी जेका आहे इन में त 100 में 95% माण्हू मरनि था कि 5 बचंदा। हिन खां वधीक बीमारियूं ख़तरनाक त ॿियूं आहिनि। पोइ जंहिं घर में को शुगर वारो हुजे, जंहिं घर में को ब्लड प्रेशर वारो हुजे, फालिज वारो हुजे, जंहिं घर में को हेपाटाइटिस सी वारो हुजे हुनखे कढो, पता ॿियनि खे न वठो। असांजे मौलवी छा कनि, मौलाना फज़ल रहमान साहब फरमायो तव्हां एहतियात न कंदव सुभाणे चवंदा ॾिठव मौलवी हुकूमत जे मौलवियुनि खे त माराइण जे पोइ त को न को बहानो कनि मौलवी, मथां सुभाणे मलबो असां मौलवियुनि ते न अचे। एॾा असां एहतियाती। मौलाना फज़ल रहमान साहब फरमायो हुकूमत जीअं चयो असां मदरसा बंदि कया, जलसा बंदि कया, सियासी हलचल बंदि कईसीं, इम्तिहान वफ़ाक़ जा पोइ ते कयासीं, पोइ बि साॻियो वरी इन वबाई बीमारी जो मलबो दीनदार तबिके ते तबलीग जमात वारनि जे खिलाफ़। इहे आहिनि सबब, कोरोना जे फैलजण जो सबब इहे तबलीग जमात वारा। कल्ह मां कल्ह ॾिसी आयासीं उॾेरे जे पासे वीचारा 9 ॾींहं अथनि हुते मस्जिद में वेठा आहिनि, पुलिस ॿाहिरि बि। तबलीग जमात वारा वीचारा रोअनि था पिया त अॻे ज़ालिमो असां त तव्हांजे लाइ दुआऊं घुरंदा हुआसीं, जंहिं ॻोठ में वेंदा हुआसीं, जंहिं महले में, जंहिं शहर में, पहिरें नंबर ते रब खां दुआ घुरंदा हुआसीं या अल्लाह हिन ॻोठ ते रहम फरमा, हिननि जी हिदायत जा फ़ैसिला फरमा, हिननि जी मग़फ़िरत जा फ़ैसिला फरमा,
असां त इहे दुआऊं घुरंदासीं, हाणे असांखे बंदि कंदो त असां त बद दुआऊं कंदासीं, पिटींदासीं। इहे तबरी जमायत वारा जो पिटनि त पोइ बचंदो छा? अलाह वारा जो असांखे पिटनि त पोइ बचंदो छा? पोइ त अञा बर्बाद थींदासीं। सही थो चवां या ग़लति? केॾे वञूं? हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, बैतुल्ला जे दरवाज़े खे चंबड़ियो पियो हो, अंदरां ग़ैबी आवाज़ आयसि त मुंहिंजे दरवाज़े खे जॾहिं मुंहिंजे काबे मां निकिरी वञ, मुंहिंजे घर मां निकिरी वञ। त पोइ हिकिड़े बुज़ुर्ग बीठो, हुन जो आवाज़ ॿुधो, हिनखे बाहि मां पकड़ियईं त बाबा हाणे पोइ ते हट, छॾ रब जे दरवाज़े खे, आवाज़ पियो थो अचे, छॾ अलाह जे घर खे। त हू बि को बुज़ुर्ग हो, चई तूं रुगो अॼु तो आवाज़ ॿुधी, मूंखे 15 साल थिया आहिनि, 15 साल मूंखे थिया आहिनि, जंहिं वक़्त में बि बैतुल्ला जे दरवाज़े खे चंबड़ा थो त ग़ैबी आवाज़ थो अचे, ज़ालिम मुंहिंजे दरवाज़े खे छॾे ॾे, मुंहिंजे घर मां निकिरी वञ, न तुंहिंजी निमाज़ क़बूल, न रोज़ो क़बूल, न हज क़बूल, न उमरो क़बूल, न तवाफ़ क़बूल। त उन बुज़ुर्ग रोई करे चयो, यार जेकर रब जे दर खे छॾियां, रब जे घर खे छॾियां त ॿियो घर आहे कहिड़ो, ॿियो कहिड़ो दर आहे जंहिं दर ते वञा, क़बूल करे या न करे भली तॾहिं पर मां कोन वेंदुसि। अलाह खे हुन जा इहे लफ़्ज़ एॾा वणी विया जो उन ई वक़्त में बैतुल्ला मां ग़ैबी आवाज़ आयो, ओ मुंहिंजा बाना तुंहिंजे 15 सालनि जूं निमाज़ूं क़बूल, रोज़ा क़बूल, हज क़बूल, उमरा क़बूल, क़बूल, अॼु खां बाद तूं मां ख़ुदा जो दोस्त आहे। असां केॾे वञूं, मस्जिद खां सवाइ बि वाह कड़ी आहे। मस्जिद में अलाह जो नालो बुलंद थींदो आहे त अज़ाब टरी वेंदो आहे। मदरसे में हिन हदीस में अचे थो, अल्लाह ताला हिकिड़े फ़रिश्ते खे मोकिलियो त फलाणे ॻोठ जी चकी मथे खणी करे ऊंधो सटीन। पोइ फ़रिश्तो जो आयो, ॾिठई त हिकिड़ो नंढिड़ो तालिब पढ़े थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। फ़रिश्ते चयो, या अल्लाह तुंहिंजो त हुकुम हुयो त हिन ॻोठ जी चकी मथे खणी करे ऊंधो सटीन, पर या अल्लाह हिन ॻोठ में हिकिड़ो बचिड़ो आहे जंहिंजे ज़ुबान ते तुंहिंजो नालो आहे, जेको तुंहिंजो हमद थो करे, तुंहिंजी तारीफ़ थो करे। रब फरमा बसि हिन नंढड़े जे बिस्मिल्लाह पढ़ण जे करे 40 साल मां रब हिन ॻोठ तूं अज़ाब टारे थो। दुआ कयो अल्लाह रहम फरमाए। 8वीं सदी में भी 700 साल पहिरें इहा बीमारी आई ताउस जी, लखे माण्हू मुआ। उन वक़्तु मीडिया त कान आई, पर उन वक़्त जे आलिमनि लिखियो आहे त मस्जिदूं भरिजी वयूं निमाज़नि सां। उन वक़्त में मस्जिदूं निमाज़नि सां भरिजी वयूं, माण्हू राति जी मस्जिद में हूंदा त अलाह तोखां सवाइ ॿियो कोई कोन्हे। चाइना में भेणा उते मुस्लमाननि खे चीनी सदर पियो चए त निमाज़ पढ़ो। अॻे निमाज़ ते पाबंदी, बुरके ते पाबंदी, रोज़े ते पाबंदी। उन सदर चयो त बसि इहा पाबंदी हटायूं था, बाबा तव्हां निमाज़ पढ़ो। रोडनि ते किरिया पिया काफ़र, हथ मथे पिया खणनि, या अल्लाह तोखां सवाइ ॿियो कोई। दरिया जेके ख़ुदा जी ज़ात जा मुनकिर आहिनि, रूस जा दरिया जेके रब खे बि न मञींदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं रूस में ज़िलज़िलो आयो त उहे दरिया जेके रब जी ज़ात जा मुनकिर आहे, उन्हनि जा कंध बि मथे आहे, हथ उन्हनि जा मथे आहे। रब तूं असां ते रहम कर। उन वक़्त में उन्हनि दरियनि खे बि रब यादि अची वियो। अमेरिका जो सदर बेईमान ट्रम्प उहो बि चए थो त रब खां दुआऊं घुरो, मुस्लमाननि खे चए थो त निमाज़ पढ़ो, रब खां दुआऊं घुरो। ही असां ते रोकी वेठा आहिनि बहादुर। मस्जिद में न वञो जुमे जे ॾींहुं, कोरोना एॾी होशियार आहे त जुमे जे ॾींहुं मस्जिद में थी। दुआ कयो अल्लाह रहम फरमाए, तौबा कयो बाबा, इस्तिग़फ़ार कयो। हर कंहिंखे पंहिंजे गुनाह जी ख़बर आहे त मूं में कहिड़ा गुनाह। अकेला में रब खां रोई करे दुआ घुरो, या अल्लाह बसि जेको थियो सो थियो,
अॻिते जे लाइ मां माफ़ी थो वठां, मां इहो गुनाह न कंदुसि। ॿिए नंबर ते सूरत मोमिनून जी जेके आख़िरी आयतूं आहिनि, साईं ॿीहर वारनि जो तफ़सीर आहे, मां हुन में पढ़ियुमि, हदीस लिखियल पई हाशे में, अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा वअन्नकुम इलैना ला तुरजऊन फ़तआला अल्लाहुल मलिकुल हक़ ला इलाहा इल्ला हुवा रब्बुल अर्शिल करीम वमन यदउ मअल्लाहि इलाहन आखर ला बुरहान लहू बिही फइन्नमा हिसाबुहु इंद रब्बिह इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून वकुर रब्बि इग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन। हदीस में अचे थो जेको मुसलमान इहा आयतूं पढ़ंदो, केॾियूं बि मुसीबतूं हूंदियूं, वबाई बीमारियूं हूंदियूं, अल्लाह ताला इन क़ुरान जे तिलावत जे बरकत जे करे सभु मुसीबतूं वबाई बीमारियूं हटाए छॾींदियूं। कोशिशि कयो त हर नमाज़ खां बाद, हर नमाज़ हिकु दफ़ो सभु जमायती आयतूं पढ़ो, ॾिसी जंहिंखे यादि आहिनि त यादि न आहिनि त ॾिसी। 18 सिपारो अथव सूरत मोमिनून जूं आख़िरी 4 आहिनि। 1920 में बि इहो असांजा वॾा चवंदा आहिनि, उहो मारे वारो साल यादि अथव, मारे वारो हफ़्तो, माना हिकिड़ो हफ़्तो हलियो हो, एॾो माण्हुनि में मौत पियो जो हिकिड़ा जनाज़ा पूरे अचो त वरी ॿिया जनाज़ा घर में पिया आहिनि। असांजा वॾड़ा इहे ॻाल्हियूं कंदा हुआ। साईं अहमदुल्लाह हाले जी रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़े ॻोठ जा माण्हू आयासीं, असां छा कयूं? साईं जन फरमायो, बाबा अलहम्द सूरत ऐं दुरूद शरीफ़ 41 दफ़ा, अलहम्द 42 दफ़ा दुरूद शरीफ़ मस्जिद में जेके तिलाई मट पिया आहिनि पढ़ी करे उन्हनि ते दम करे उहो पाणी पंहिंजे बचनि खे, पंहिंजे नियाणियुनि खे, घर जे भातियुनि खे, मर्दनि औरतुनि खे सभिनी खे उहो पाणी पीआरियो। उन्हनि ॻोठ वारनि ईअं कयो, ॿियल ॻोठ मां जनाज़ा निकिता पर उन ॻोठ मां हिकिड़ो बि जनाज़ो न निकितो। इहो पढ़ो पिया अलहम्द दुरूद शरीफ़। हाणे मस्जिद में त दिलि आहे नी कोन, मट आहे नी कोन, हिते आहे, इन ते दम करे इहो पियो, या घर में जेके मट आहिनि शीशा आहिनि हुन में पढ़ो अलहम्द दुरूद शरीफ़। इंशाअल्लाह इहा किरोना असां ॾे न ईंदी, सदको बि जेतिरो थी सघे माण्हू कढे। हिन वक़्तु सफ़ेद पोश असां मौलवियुनि खे त उहो ई ॾींदऊं त उहे अञा करनि, पर ॿिया वीचारा सफ़ेद असां त तव्हांखां घुरूं बि था, केतिरा वीचारा अहिड़ा आहिनि जीअं दर्ज़ी आहे, लोहर आहे, जेके सॼो ॾींहुं वीचारा कमु कंदा आहिनि, मज़दूर आहिनि, मज़दूरी कंदा आहिनि, मिस्त्री ॾियारी कमाईंदा आहिनि, वरी सौदो वठी ईंदा आहिनि। वीचारा सफ़ेद पोश कंहिंखां लॼ में घुरी बि कोन था सघनि। महिरबानी कयो, अगरि माण्हुनि जी सार संभाल हो, ॿियो नथा करे सघो, भला दाल में कुझु रहो घणो कयो, पटाटनि में रहो घणो कयो, पाड़े में को ग़रीब मिसकीन जंहिंखे जेको घुरे बि कोन थो, बिना घुर जे उन्हनि जे घर मानी पहुचायो, बिना घुर जे उन्हनि सां ताउन कयो। रब कावड़ियल आहे, सदक़त तरुद्दुल बला, सदको मुसीबत खे टारे छॾींदो आहे। असदक़त तुतफ़िउ ग़ज़ब रब, सदको अल्लाह जे कावड़ खे बि हटाए छॾींदो आहे। बच्चनि जो सदको कढो, माल जो सदको कढो, जान जो सदको कढो, स्वारनि जो सदको कढो, ज़मीन जो सदको कढो, इंशाअल्लाह इन सदके जी बरकत जे करे अल्लाह ताला सभिनी मुसीबतुनि खे टारे छॾींदो। कोशिशि कंदो। असां वांदा वेठा आहियूं, जलसा जेके हुया उहे सभु कैंसिल थी विया। 2-3 ॾींहं निकितल हुआसीं जुमे खां वठी मदरसे सिलसिले में। मां चयो भला तालबनि जे लाइ कणिक त गॾु कयूं। कणिक जो चंदो एॾो ॾुखियो आहे, एॾो ॾुखियो आहे कणिक जो, चए मरहूम मोहम्मद हनीफ जे लाइ बि दुआ कयो, अल्लाह हुनजी मग़फ़िरत जा फ़ैसिला अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका या लिना व मालिना व दीनना व दुनियाना अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका अफ़्व वल आफ़िया। ख़ुसूसन आज़ान ऐं तकबीर जे विच में, मस्जिद में आज़ान अचे नी ऐं तकबीर जे विच में इहा दुआ करो, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुकल अफ़्व वल आफ़िया फ़िद दुनिया वल आख़िरा। इहा दुआ घुरंदा कयो। अरबी में नथी अचे, भला सिंधी में जो, या अल्लाह असांखे दुनिया में सिहत ॾे, आख़िरत जे ॾींहुं माफ़ी ॾे। इहो माना आज़ान ऐं तकबीर जे विच में मस्जिद में अचो था
त या दुआ पिया घुरो इंशाअल्लाह रब बचाईंदो। डॉक्टरनि जो बि चयो वठंदा हो न रख कंदा हो जेको चवंदा आहिनि गोरी खाओ ही भला असांखे नबी साईं चयो आहे। नबी साईं जो ॾस आहे इंशाअल्लाह या जेको दुआ पढ़ंदो दुनिया में रब उनखे सेहत ॾींदो मरण खां पोइ रब उनखे माफ़ी ॾींदो। اللهم إني أسألك العفو والعافية في حالنا ومالنا في الدنيا لا تنام या अल्लाह ये जेका भी कोरोना जी मुसीबत है असां मञूं था असां ॾोह कया असां ते तूं कावड़े अल्लाह पर असां माफ़ी था वठूं या अल्लाह असांखे माफ़ कर असां ते रहम कर तोखां सवाइ ॿियो कोई कोन्हे या अल्लाह तोखां सवाइ ॿियो कोई कोन्हे। असांजे काबतुल्लाह जे दरवाज़े खे खोल अॼु महबूब जे रोज़े ते असांखे वञण जे लाइ इजाज़त ॾे या अल्लाह असांजे मस्जिद ऐं मदरसनि खे खोलण था वाइज़ तबलीग जो सिलसिलो शुरू फरमा या अल्लाह असांजे तबलीग जमात जा साथी जिथे जिथे परेशान आहिनि उनजी परेशानी खे दूर फरमा उनजी आज़ादी जा फ़ैसिला फरमा। असांजो मरहूम मोहम्मद हनीफ़ तोॾे आयो आहे या अल्लाह इनजी तोखे पार थी इनजी मग़फ़िरत जा फ़ैसिला जवारे रहमत में जगह नसीब फरमा। वालिदैन के भाइरनि के भेनरुनि के दोस्तनि खे सब्र जमील नसीब फरमा। जेके असांजा अज़ीज़ क़रीब नंढा वॾा जवान कुरारा मर्द औरतूं ईमान इस्लाम सां फौत थी विया आहिनि सभिनी जी मग़फ़िरत रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि व सहाबिहि।